शुरुआत क्या तो मां रब करीम जे बाजारे नाले सां। शेर तो तमाम घणा पर टाइम भी घणो। हाय हाय शुरुआत रब जे नाले सां। हिकिड़ो दफ़ो मुझो ख्याल इहो आहे त हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा साईं ते सलात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। रब जे आॾो निमाणो अर्ज़ थो कयां। ॿियो हुकुम ॿी ॻाल्हि इहा, साईं जन फरमायो त जंहिं मुंहिंजे उम्मतीअ जे आॾो मां मुहम्मद करीम जो नालो ख़ुसूसन नालो मुबारक मुहम्मद इहो लफ़्ज़ कंहिंजे कन उम्मते ते पवे त हिकिड़ो दफ़ो उन महफ़िल में लाज़िमा वाजिबा त उहो उम्मती मुस्तफ़ा ते सलात पढ़े। ॿियो न अचे त फ़क़ति एतिरो चए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो बि किफ़ायत करे थो। हिकिड़ो दफ़ो महफ़िल में हर हालत में उम्मतीअ ते लाज़िमा बार बार पढ़ंदो त इन जहिड़ी त कभी सादत ई कोन्हे। इहा हदीस तव्हांखे ॿुधायां। साईं जन फरमायो त अल्लाह खे मुंहिंजो दुरूद एॾो दुरूद पढ़ंदड़ माण्हू बि एॾो प्यारो आहे। दुरूद बि प्यारो, जेको मूं ते दुरूद पढ़े थो उहो बि प्यारो। रिवायत में ईंदो आहे त जेको मूं ते घणो दुरूद पढ़े थो उहो अल्लाह खां कुझु न घुरे, अल्लाह दुरूद जे बरकत सां हुनजे दिलि जूं जाइज़ दुआऊं सभु क़बूल करे छॾींदो। हाणे मां असांजो मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब लाड़काणे वारा, कुछ ॾींहं अॻु में मां ॾिठुमि उनखे वीचारे खे शुगर जी तकलीफ़, ॾिठुमि त उनजे पेर आङुरियूं फाटियूं पियूं। हाणे मूंखे टियों चौथो ॾींहुं मुलाक़ात थी, मूंखे चई दादा हाई साहब मुंहिंजे पेरनि ॾे निहार, काॾे विया ज़ख़्म, काॾे विया फट। मां चयो कीअं, काॾों इलाज? चई त इलाज ॾाढो भलो। कहिड़ो? चई मूंखे कंहिं आलिम सुवारे ॿुधायो त दुरूद शरीफ़। अबा पोइ मां ॾींहं में 2-3 हज़ार दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ंदुमि मौलाना। चई त हीअ हालत मुंहिंजी आहे, मुंहिंजे पेरनि ॾे निहार। ॾिसंदा ई माण्हू भउ कंदो त ॼाणे। मूंखे केतिरनि डॉक्टरनि बि चयो त आङुर कटायो, पर अॼु मुंहिंजो रब जो फज़ल इहो आहे त दुरूद जे बरकत सां अल्लाह ताला सभु कुझु मुंहिंजो ख़तमु करे छॾियो, मां ठीकु वेठो। साईं जन फरमायो त दुरूद एॾी वॾी शइ अथव ऐं सवलो ऐं सस्तो सौदो। बहरहाल अल्लाह जे आॾो निमाणो अर्ज़। चए मां बार बार तुंहिंजे दर ते अचां थो साईं, मां बार बार तुंहिंजे दर ते अचां थो साईं, हर वक़्तु इल्तिजाऊं वेठो कयां थो साईं, मां बार बार तुंहिंजे दर ते अचां थो साईं। जग जे मुआशिरे खे अल्लाह कर तूं बेहतर, जग जे मुआशिरे खे अल्लाह कर तूं बेहतर, एको अमन ऐं उल्फत इखलास आणे घर घर, हथड़ा खणी हमेशा चवंदो रहां थो साईं, हथड़ा खणी हमेशा चवंदो रहां थो साईं, हर वक़्तु इल्तिजाऊं वेठो कयां थो साईं, मां बार बार तुंहिंजे दर ते अचां थो साईं। अखलाक ऐं दियानत प्यारो अमल ॾे सब खे, अखलाक ऐं दियानत प्यारो अमल ॾे सब खे, इज़्ज़त वक़ार ॾाहप सुहिणो अकुल ॾे सब खे, ऐं इल्म ॾे सभिनि खे साइल थियां थो साईं, ऐं इल्म ॾे सभिनि खे साइल थियां थो साईं, हर वक़्तु इल्तिजाऊं वेठो कयां थो साईं, मां बार बार तुंहिंजे दर ते झुकां थो साईं। मज़दूर हारी हरदम मेहनत इलाही कने था, मज़दूर हारी हरदम मेहनत इलाही कनि था, हॾ ॾोखी माण्हू सारा मूंखे उहे वणनि
था खुशहाली दे उन्हनि खे झोलियूं झलियां थो साईं खुशहाली दे उन्हनि खे झोलियूं झलियां थो साईं हर वक्त इल्तिजाऊं वेठो कयां थो साईं मां बार बार तुझे दर ते झुकां थो साईं तौफीक दे बंदन खे हिक ॿिए जा हक़ लाहिनि तौफीक दे बंदन खे हिक ॿिए जा हक़ लाहिनि जेके उन्हनि मथां तो लाज़िम कया त आहिनि तौफीक सारी तुझे वस में मञां थो साईं हर वक्त इल्तिजाऊं वेठो कयां थो साईं मां बार बार तुझे दर ते अचां थो साईं मंगणे जो दिल सां घुरंदो यासीन आ दुआऊं मंगणे जो दिल सां घुरंदो यासीन आ दुआऊं परवरदिगार कर तूं बानन ते ही अताऊं अखियुनि में लुढ़काणे रोई चवां थो साईं अखियुनि में लुढ़काणे रोई चवां थो साईं हर वक्त इल्तिजाऊं वेठो कयां थो साईं मां बार बार तुझे दर ते झुकां थो साईं।